नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल 19 पैसा 95 रुपया 95 पैसो महांगो थी वियो आहे, जॾहिं त डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फ़ी लीटर ते वाध कई वई आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महांगो थी वियो आहे। डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फ़ी लीटर वाध कई वई आहे। इसहाक़ डार जो चवणु आहे त आसपी डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा वाध कई आहे। नवां अघ फौरी तौर ते लागू हूंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां इहो चयो वियो आहे त आलमी मंडी में पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध थी आहे। IMF सां मुआहिदे सबबि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो पियो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महांगो कयो वियो आहे, जॾहिं त डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फ़ी लीटर वाध कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महांगो थी वियो। डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फ़ी लीटर वाध कई वई। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा वाध कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो वधीक चवणु हो त नवां अघ फौरी तौर ते लागू हूंदा। आलमी मंडी में पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध थी आहे। IMF सां मुआहिदे सबबि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो पियो।